दोस्तों जीअं त मोखी एक बेहतर किरदार ऐं बेहतर सूरत हुई, तीअं ई हिन मोखीअ जे दोस्तनि बि ओड़ो बेहतर चैनल मोखीअ जे नाले सां ठाहे ऐं हिन सोशल मीडिया ते ॾिनो आहे, जेको सिर्फ़ इंसानियत जी ॻाल्हि करे थो ऐं पुठिते पियल माण्हुनि जो आवाज़ थिए थो ऐं पोइते पियल माण्हुनि खे ई उजागर करे अॻिते खणी अचे थो। ऐं तमामु घणो थोराइतो आहियां हिननि जो हिननि क़ौमी तहरीक खे वॾी हथी ॾिनी आहे। क़ौमी तहरीक जा पुठिते पियल प्रोग्राम जंहिंखे वॾी मीडिया पोइते रखंदी पइजे, उहा मोखी क़ौमी तहरीक जे प्रोग्रामनि खे अॻिते खणी हर सिंधीअ ताईं पहुचाए ऐं हींअर जेकी क़ौमी तहरीक जिते बीठी आहे उन में हिकु किरदारु मोखीअ जो बि आहे। मुंहिंजा मान वारा साईं मोखी जा दोस्तनि त तमामु घणो जस लाणीनि